ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 25/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार कदम कदम श्रीमत ते हलणु इहे ई हाईएस्ट चार्ट आहे। जे ॿारनि खे श्रीमत जो रिकॉर्ड आहे उहो मुरली ज़रूरु पढ़ंदा। प्रश्न आहे, तव्हां ईश्वर जा ॿारनि सां कहिड़ो प्रश्न कोई बि पुछी न सघंदो आहे। उत्तर आहे, तव्हां ॿारनि सां इहे कोई बि पुछी न सघंदो आहे कि तव्हां राज़ी ख़ुशी आहियो। छो जी तव्हां चईंदा आहियो असां सदैव राज़ी आहियूं। परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे बाप जी, उहो मिलियो, बाक़ी कंहिं ॻाल्हि जी परवाह करणी। तव्हां भल बीमार बि आहियो त चईंदा असां राज़ी ख़ुशी आहियूं। ईश्वर जा ॿारनि खे कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे। बाप जॾहिं ॾिसंदा आहिनि हिननि ते माया जो वार थियो आहे त पुछंदा आहिनि, ॿार राज़ी ख़ुशी आहियो? ओम शांति। बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि जी बुद्धि में इहे ज़रूरु हूंदो कि बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सुप्रीम गुरु बि आहे। हिन यादि में ज़रूरु हूंदा, ॿारनि जी बुद्धि में ज़रूरु हूंदो कि बाबा असांजो बाप टीचर सतगुरु आहे। इन यादि में ज़रूरु हूंदा। इहे यादि कॾहिं कोई सिखलाए न सघे। कल बाप ई अची करे सिखलाईंदा आहिनि। उहो ज्ञान जो सागर पतित पावन आहे। इहे हाणे सम्झाइबो आहे जबकि ज्ञान जो टियों नेत्र दिव्य बुद्धि मिली आहे। ॿार भल सम्झंदा हूंदा, परंतु बाप खे बि भुलिजी वेंदा आहिनि त टीचर गुरु पोइ कीअं यादि ईंदो। माया ॾाढी ई प्रबल आहे जो बाप जे टिनी रूपनि खे बुलाए ॾींदी आहे। चईंदा आहिनि असां हार खाए छॾी। हीअं त कदम कदम में पदम आहिनि, परंतु हार खाइण सां पदम कीअं थींदा। देवताउनि जे पद्मनि जी निशानी ॾींदा आहिनि, न देवताउनि खे पद्मनि जी निशानी ॾींदा आहिनि। ई ईश्वरी पढ़ाई आहे। ईअं मनुष्य जी पढ़ाई कॾहिं थी न सघे। भल देवताउनि जी महिमा बि कबी आहे, पोइ बि ऊच ते ऊच हिकु बाप आहे। बाक़ी हुननि जी बढ़ाई छा। अॼु गदाई, कल्ह राजाई। हाणे तव्हां पुरुषार्थ करो, तव्हां ॼाणंदा आहियो हिन पुरुषार्थ में फेल ॾाढा थींदा आहिनि। ज्ञान त ॾाढो सहज आहे, पोइ बि एतिरा थोरा पास थींदा आहिनि छो। माया घड़ी घड़ी बुलाए ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजो चार्ट रखो, परंतु लिखी न पाईंदा आहिनि। केसि ताईं वेही लिखनि। अगरि लिखंदा बि त कॾहिं अप कॾहिं डाउन। हाईएस्ट चार्ट उन्हनि जो हूंदो जो कदम कदम श्रीमत ते हलंदा आहिनि। बाप त सम्झाईंदा आहिनि हिन वीचारनि खे लज्जा ईंदी हूंदी, न त श्रीमत अमल में लाइणी खपे। 1-2% मुश्किल लिखंदा आहिनि। श्रीमत जो एॾो मतिलबु उन्हनि खे लज्जा ईंदी हूंदी, चार्ट न लिखंदा आहिनि। सोचदा न 1-2% मुश्किल लिखंदा आहिनि। श्रीमत जो एतिरो रिगार्ड न आहे। मुरली मिलंदी आहे तॾहिं बि न पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे दिलि में लॻंदो त ज़रूरु हूंदो। बाबा चईंदा आहिनि त सच आहे, असां मुरली न पढ़ंदा त पोइ ॿियनि खे कीअं सिखलाईंदासीं। बाप त चईंदा आहिनि मूंखे यादि करो त स्वर्ग जा मालिक ठहो। इन में बाप बि अची वियो न, पढ़ाइण वारो बि अची वियो, सदगति दाता बि अची वियो। थोरा थोरा अक्षर में सॼो ज्ञान अची वेंदो आहे, है न। थोरे थोरे अक्षरनि में सॼो ज्ञान अची वेंदो आहे। हिते तव्हां ईंदा ई आहियो इनखे रिवाइज़ करणु। बाबा चईंदा आहिनि हिते तव्हां ईंदा आहियो रिवाइज़ करणु। थोरे थोरे अक्षर में सॼो ज्ञान अची वेंदो आहे। जीअं बाप आत्मा परमात्मा यादि रहे त हुन में बि विस्तार में वञो त सॼो ज्ञान रिवाइज़ थी वेंदो। भल बाप बि हिते सम्झाईंदा आहिनि, श्री तव्हां ख़ुदि चईंदा आहियो, भल असां भुलिजी वेंदा आहियूं। हिन करे हिते ईंदा आहियूं रिवाइज़ करणु। भल कोई कंदा बि आहिनि, कोई बि रिवाइज़ न थींदो। कोई बि रिवाइज़ भल कोई चईंदा बि कंदा बि आहिनि त बि रिवाइज़ न थींदो आहे। तक़दीर में न आहे त तदबीर बि छा करे। तदबीर कराइण वारो त हिकु बाप आहे न। इन में कोई बि पास ख़ातिरी बि न थी सघंदी आहे। हुन पढ़ाई में त एक्स्ट्रा पढ़ाइण जे लाइ टीचर खे सॾु कंदा आहिनि। इहे त तक़दीर ठाहिण जे लाइ सभिनि खे हिकु रस पढ़ाईंदा आहिनि।
हिक हिक खे अलॻि अलॻि केस ताईं पढ़ाईंदा। केतिरा ढेर ॿार आहिनि। हुन पढ़ाई में कोई वॾा आदमियुनि जा ॿार हूंदा आहिनि, ऑफर कंदा आहिनि त उन्हनि खे एक्स्ट्रा बि पढ़ाईंदा आहिनि। टीचर ॼाणंदा आहिनि कि इहा डल आहे, इन करे पढ़ाए करे उन्हनि खे स्कॉलरशिप लाइक़ु ठाहींदा आहिनि। इहे टीचर ईअं न चईंदा आहिनि, इहे त सभी खे हिकु जहिड़ो पढ़ाईंदा आहिनि। एक्स्ट्रा पुरुषारत माना टीचर जो कुझु कृपा कंदा आहिनि। भल ईअं त पैसा बि वठंदा आहिनि, ख़ासि टाइम ॾेई पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां उहे जास्ती पढ़ी करे होशियारु थी वञनि। इहे बाप त सभिनि खे हिकु ई महामंत्र ॾींदा आहिनि। इहे बाप त सभिनि खे हिकु ई महामंत्र ॾींदा आहिनि, मनमना भव। बसि बाबा ई पतित पावन, उन्हनि जी यादि सां असां पावन ठहींदासीं। उहो तव्हां ॿारनि जे हथ में आहे, जेतिरो यादि कंदव ओतिरो पावन ठहींदव। तव्हां ॿारनि जे हथ में आहे, सॼो मदार हर हिक जी पुरुषारत ते आहे। उहो त तीर्थनि ते यात्रा करणु वेंदा आहिनि, हिकु ॿ खे ॾिसी करे बि वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि में बि ॾाढी यात्रायूं कयूं। पोइ छा थियो, हेठि किरदा आया आहियूं। यात्रा कंहिं लाइ आहे, हिन सां छा मिलंदो आहे, कुझु बि पतो न हूंदो आहे। हाणे बाबा, हाणे तव्हांजी आहे यादि जी यात्रा, अक्षरिया मनमना भव। इहा यात्रा तव्हांजी अनादि आहे। उहो बि चईंदा आहिनि असांजी यात्रा अनादि काल सां कंदा आया आहियूं। दुनिया वारा माण्हू बि चईंदा आहिनि। हाणे तव्हां ज्ञान सहित चईंदा आहियो कि असां कल्प कल्प इहा यात्रा कंदा आया आहियूं। उहो बि चईंदा आहिनि हाणे असांखे यथार्थ सम्झ में आयो। इहे यात्रा ख़ुदि बाप अची करे सिखलाईंदा आहिनि। हुननि यात्राउनि में केतिरा धक्का खाईंदा आहिनि, केतिरा शोर थींदो आहे। इहा यात्रा आहे डेड साइलेंस जी। हिकु बाप खे यादि करिणो आहे, हिन सां ई पावन ठहिणो आहे। तव्हांजी बाप सां आहे सची रूहानी यात्रा। तव्हांखे बाबा सची रूहानी यात्रा सिखलाई आहे। उहो यात्रायूं त तव्हां जन जन्मान त कंदा आया आहियो, पोइ बि ॻाईंदा आहिनि, चारो तरफ़ लॻाया फेरा त बि दूर रहिया। मतिलबु एॾी यात्रा करण खां पोइ बि इहे ॻाईंदा आहिनि। भॻवान सां त दूर ई रहिया न, यात्रा में अची करे पोइ विकारनि में किरदा आहिनि त छा फ़ाइदो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि बाबा आया आहिनि। हिकु ॾींहुं सभी ॼाणे वेंदा कि बाबा आयल आहिनि न, सभी ॼाणे वेंदा। भॻवानु आख़िरी मिलंदो कीअं, इहे त कोई बि ॼाणंदो न आहे। कोई त सम्झंदा आहिनि कुते ॿिली सां मिलंदो। छा इन्हनि सभिनि में भॻवानु मिलंदो? केतिरो कूड़ आहे। कूड़ ई खाइणु, कूड़ ई पीअणु, कूड़ ई राति बिताइणु, इन करे ई कूड़ो खंड आहे। सचखंड त स्वर्ग खे चइबो आहे, है न। हिन समय सभु कूड़ ई कूड़ आहे, त सचखंड त स्वर्ग खे ई चइबो आहे। भारत ई स्वर्ग हुयो। भारत में सभु स्वर्ग में सभु भारतवासी हुआ। अॼु उहे ई भारतवासी नर्क में आहिनि। इहे तव्हां मिठे मिठे ॿार ॼाणंदा आहियो। असां बाप सां श्रीमत वठी करे भारत खे वरी खां स्वर्ग था ठाहियूं। हुन समय भारत में ॿियो कोई हूंदो ई न आहे, सॼी विश्व पवित्र ठही वेंदो आहे। हाणे त केतिरा ढेर जा ढेर धर्म आहिनि। बाप सॼे झाड़ जी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। तव्हांखे वरी खां स्मृति दिलाईंदा आहिनि। तव्हां सो देवता हुयो, पोइ वैश्य शूद्र ठहियो, हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो। इहे अक्षर कॾहिं कोई सन्यासी उदासी विद्वान द्वारा ॿुधिया आहिनि? बाबा प्रश्न पुछनि। इहे हमसो जो अर्थ बाप केतिरो सहज करे ॿुधाईंदा आहिनि। हमसो माना मां आत्मा, असां आत्मा, ईअं चकर लॻाईंदा आया आहियूं। उहो त चई ॾींदा आहिनि असां आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा, हिकु बि न जंहिंखे हमसो जे अर्थ जो पतो आहे। बाप चईंदा आहिनि इहे जो हमसो जो मंत्र आहे न, सदा बुद्धि में यादि रखिणो।
न त चक्रवर्ती राजा कीअं ठहींदा। उहो त 84 जा अर्थ बि न सम्झंदा आहिनि। भारत जो ई उत्थान पतन ॻायल आहे न। सतो प्रधान सतो रजो तमो, सूर्यवंशी चंद्रवंशी। हाणे तव्हां ॿारनि खे सभु कुझु मालूम पियो आहे। हिकु बाप बीज रूप खे ई ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। उहे हिन सृष्टि चक्कर में न ईंदा आहिनि। ईअं न कि हम आत्मा सु परमात्मा ठही वेंदा, न। बाप आप समान नॉलेजफुल ठाहींदा आहिनि, है न। हीअं न कि आत्मा सु परमात्मा थी वेंदा, न। बाबा असांखे ज्ञान ॾेई करे पाण जहिड़ो ठाहे ॾींदा आहिनि। आप समान गॉड न ठाहींदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झाइणो खपे, तॾहिं ई बुद्धि में चक्र हलंदो रहंदो। हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झणो खपे, तॾहिं ई असांजी बुद्धि में चक्र फिरंदो रहंदासीं कि असां परम धाम खां कीअं पहिरियों देवता धर्म में आया, देवता ठहियासीं, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। हाणे वरी असां ब्राह्मण ठहिया आहियूं, वरी असां परम धाम में वेंदासीं, वरी ईंदासीं। त बाबा चवनि था कि तव्हां बुद्धि सां सम्झी सघंदा आहियो कि असां कीअं 84 जे चक्कर में ईंदा आहियूं। हिन में समय वर्ण वंशावली सभु अची वियो। इन नॉलेज सां ई ऊच ते ऊच ठहींदा आहियूं। नॉलेज हूंदी त ॿियनि खे बि ॾींदा। हुन स्कूलनि में जॾहिं इम्तिहान थींदो आहे त पेपर आदि भराईंदा आहिनि। पेपर विलायत खां ईंदा आहिनि। जो विलायत में पढ़ंदा हूंदा, उन्हनि में बि कोई वॾो एजुकेशन मिनिस्टर हूंदो त जांच कंदा हूंदा। हिते तव्हांजा पेपर्स जी केरु जांच कंदो? तव्हां ख़ुदि ई कंदा आहियो। ख़ुदि जो खपे सो ठहो। पढ़ी करे जो पद बाप सां चाहियो उहो वठी वठो। जेतिरो बाप खे यादि कंदव, ॿियनि जी सर्विस कंदव, ओतिरो ई फल मिलंदो। उन्हनि सर्विस करण जी उन्हनि खे फ़िक्र रहंदी आहे कि राजधानी स्थापना थिए थी त प्रजा बि त खपे, न। उन सर्विस करण जी फ़िक्र रहंदी आहे। बाबा चवनि था जेतिरो बाप खे यादि कंदव, ॿियनि जी सर्विस कंदव, ओतिरो फल मिलंदो। उन्हनि खे सर्विस करण जी फ़िक्र रहंदी आहे कि राजधानी स्थापना थिए थी। जेका ॿार हीअं कंदा कि उन्हनि खे फ़िक्र रहंदी कि राजधानी स्थापना थिए थी त प्रजा बि त खपे, न। हुते वज़ीर आदि जी दरकार न रहंदी आहे। हिते त जॾहिं अक़ल कमु थींदो आहे तॾहिं वज़ीर जी दरकार थींदी आहे। हिते बाप वटि बि राय वठण ईंदा आहिनि। बाबा पैसा आहिनि, छा करूं? धंधो कीअं करूं? बाप चईंदा आहिनि इहे दुनिया जे धंधे आदि जी ॻाल्हियूं हिते न खणी अचो। हा, हिते कोई दर्शक थी वञे त थोरो बहुत हथ ॾियण लाइ ॿुधाए सघंदा आहियूं। लेकिन इहो मुंहिंजो कोई धंधो थोरी आहे तव्हांखे ॿुधायां कि हाणे तव्हांखे हीअं थी वियो त छा करो। मुंहिंजो धंधो आहे तव्हांखे पतत खां पावन ठाहे करे विश्व जो मालिक ठाहिण जो। तव्हांखे बाप सां श्रीमत सदा वठंदा रहणो आहे तव्हांखे। हाणे त सभिनि जी आहे आसरी मत। हुते त सुखधाम आहे, न। हुते कॾहिं हीअं न पुछंदा कि राज़ी ख़ुशी आहियो। बाबा चवनि था हुते कॾहिं हीअं न पुछंदा कि राज़ी ख़ुशी आहियो। तबियत ठीकु आहे, इहे अक्षर हिते ई पुछिबो आहे। हुते इहे अक्षर हूंदा ई न। दुखधाम जो कोई अक्षर ई न हूंदो। परंतु बाप ॼाणंदा आहिनि ॿारनि में माया जी प्रवेशता थियण जे कारण बाप पुछी सघंदा आहिनि कि ठीकु ठाक राज़ी ख़ुशी आहियो। मनुष्य हिते जे अक्षर खे त सम्झी न सघनि। कोई मनुष्य पुछे त चई ॾींदा आहिनि कि असां ईश्वर जा ॿार आहियूं। असांखां ख़ुशि मनुष्य असांजा अक्षर त संगम युगी बाबा जी भाषा त न सम्झी सघंदा, न। कोई मनुष्य पुछे कि त तव्हां चई सघंदा आहियो असां ईश्वर जा ॿार, असांखे छा ख़ुशि खैराव पुछंदा आहियो, असांखां छा पुछंदा आहियो? परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे बाप जी, उहो मिली वियो, बाक़ी छा खपे? हाणे छा परवाह? इहा हमेशह यादि रहणो खपे।
असां कंहिंजा ॿार आहियूं, इहे बि बुद्धि में ज्ञान आहे न। जॾहिं असां पावन ठही वेंदासीं पोइ लड़ाई शुरू थी वेंदी। तव्हां सां पुछंदा ज़रूरु, तव्हां चईंदा असां त सदैव राज़ी आहियूं, बीमार बि आहियो त बि राज़ी आहियो, बाबा जी यादि में त स्वर्ग खां बि हिते जास्ती राज़ी आहियूं, जबकि स्वर्ग जी बादशाही ॾियण वारो बाप असां सां गॾु आहे। असांखे केतिरो लाइक़ु ठाहींदा आहिनि, पोइ असांखे छा परवाह, है न? पोइ असांखे छा परवाह? ईश्वर जे ॿारनि खे कंहिं चीज़ जी परवाह आहे? हुते देवताउनि खे बि परवाह न आहे। देवताउनि जे मथां आहे ईश्वर, त ईश्वर जे ॿारनि खे छा परवाह थी सघंदी आहे? बाबा असांखे पढ़ाइनि था, बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। बाबा असांजे मथां ताज रखंदा आहिनि। इन्हनि खे इंग्लिश में चईंदा आहिनि क्राउन प्रिंस। बाबा जो ताज ॿार पाईंदा। तव्हां सम्झी सघंदा आहियो सत्युग में सुख ई सुख आहे। प्रैक्टिकल में उहो सुख तॾहिं पाईंदव जॾहिं हुते वेंदव। उहो त तव्हां ई ॼाणो सत्युग में छा हूंदो। इहे शरीर छॾे असां काॾे वेंदासीं। हाणे तव्हांखे प्रैक्टिकल में बाबा पढ़ाइनि था। तव्हां ॼाणंदा आहियो सच सच असां स्वर्ग में वेंदा आहियूं। उहो जो चईंदा आहिनि फलानो स्वर्ग में वियो, परंतु उन्हनि खे पतो न आहे स्वर्ग ऐं नर्क कंहिंखे चइबो आहे, है न? कल्प जी आयु ई लाखों वर्ष लिखी छॾी आहे। जन्म जन्मांतर इहे ज्ञान ॿुधंदे किरंदे ई आया आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे कि असां काथां खां काथां वञी करे किरिया आहियूं। सत्युग में किरंदा ई आया आहिनि। हाणे असां हिन पुरुषोत्तम संगम युग ते पहुचा आहियूं। कल्प कल्प बाबा ईंदा आहिनि, है न? कल्प बाबा ईंदा आहिनि पढ़ाइण। बाप वटि तव्हां रहंदा आहियो। इहे ई असांजो सचो सतगुरू आहे, जो असांखे मुक्ति, जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। इहे असांजो सचो सतगुरू आहे। बाबा असांजा बाप बि आहिनि, बाबा असांजा टीचर बि आहिनि, बाबा असांजा सतगुरू बि आहिनि, जो असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवनि था जीअं इहे बाबा बि सिखंदा आहिनि, ईअं इन्हनि खे ॾिसी तव्हां ॿार बि सिखंदा आहियो। क़दम क़दम ते सावधानी रखणी हूंदी आहे। मनसा वाचा कर्मणा ॾाढो शुद्ध रहणो आहे। अंदरि में कोई बि गंदगी न हुजणी खपे। बाबा खे घड़ी घड़ी ॿार भुलिजी वेंदा आहिनि। बाप खे भुलिजण सां बाप जी शिक्षा बि भुलिजी वेंदा आहिनि। असां स्टूडेंट आहियूं, इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। आहे ॾाढो सहज, बाप जी यादि में ई करामत आहे। अहिड़ी करामत ॿियो कोई बाबा सिखलाए न सघे। हिन करामत सां ई तव्हां सतो प्रधान ठहींदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कई आहे। जो धर्म सत्युग त्रेता अधु कल्प हलंदो आहे, पोइ ॿिए धर्म वारा बाद में वृद्धि पाईंदा आहिनि। जीअं क्राइस्ट आयो, पहिरियों त थोरा हुया, जॾहिं ॾाढा थी वेंदा तॾहिं राजा ई करे सघंदा। क्रिश्चन धर्म हाणे ताईं आहे, वृद्धि थींदी रहंदी आहे। उहे ॼाणंदा आहिनि कि क्राइस्ट द्वारा असां क्रिश्चन ठहिया आहियूं। अॼु खां 2000 पहिरियों क्राइस्ट आयो हुयो, हाणे वृद्धि थिए थी। क्रिश्चन चईंदा असां क्राइस्ट जा आहियूं। पहिरियों हिकु क्राइस्ट आयो, पोइ उन्हनि जी धर्म स्थापना थींदो आहे, वृद्धि थींदी रहंदी आहे। 1 सां 2, 2 सां 4, पोइ कीअं वृद्धि थींदी वेंदी, पोइ ईअं वृद्धि थींदी वेंदी। हाणे ॾिसो क्रिश्चन जो झाड़ केॾो थी वियो आहे। फाउंडेशन आहे देवी देवता घरानो। हिन करे बाबा खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर बि चइबो आहे, ब्रह्मा बाबा खे। परंतु भारतवासी ये त भुलिजी विया आहिनि कि असां परमपिता परमात्मा शिव जा डायरेक्ट ॿार आहियूं, है न? त बाबा चवनि था क्रिश्चन बि सम्झंदा आहिनि आदिदेव थी करे वियो, जंहिंजा इहे मनुष्य वंशावली आहे। बाक़ी उहो मञदा त पंहिंजे क्राइस्ट खे बौद्ध के फादर सम्झंदा आहिनि। सीजड़ो आहे न, जीअं क्राइस्ट जो यादगार क्रिश्चन देश में आहे, वैसे तव्हां ॿार हिते तपस्या कई आहे तॾहिं तव्हांजो यादगार हिते आहे, मतिलबु आबू में आहे।
अच्छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे डेड साइलेंस जी सच्ची रूहानी यात्रा करणी आहे। हम सो जो मंत्र सदा यादि रखिणो आहे, तॾहिं चक्रवर्ती राजा ठहींदा, है न। डेड साइलेंस जी सच्ची रूहानी यात्रा करणी आहे। हम सो जो मंत्र सदा यादि रखिणो आहे, तॾहिं असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं। ॿियो आहे मनसा वाचा कर्मणा ॾाढो शुद्ध रहणो आहे असांखे, है न। मनसा वाचा कर्मणा ॾाढो शुद्ध रहणो आहे। अंदरि कोई बि गंदगी न हुजणी खपे। कदम कदम ते सावधानी रखणी आहे। श्रीमत जो रिगार्ड रखणो आहे, है न। कदम कदम ते सावधान रहणो आहे। किथे असांजो संकल्प बोल कर्म बाबा जी श्रीमत जे विपरीत न आहे। वरदान निर्मानता जे गुण खे धारण करे सभिनि खे सुख ॾियण वारा सुख देवा सुख स्वरूप ठहूं। तव्हां महान आत्माउनि जी निशानी आहे निर्मानता। जेतिरो निर्माण ठहींदा ओतिरो सर्व द्वारा मान प्राप्त थींदो असांखे। जेतिरो निर्माण ओतिरो सर्व द्वारा मान प्राप्त थींदो। जो निर्माण आहे उहो सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। जेका निर्माण हूंदा आहिनि उहे सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। जाते बि वेंदा जो बि कंदा उहो सुखदाई हूंदो। जो बि संबंध संपर्क में अचे उहो सुख जी अनुभूति करे। हिन करे तव्हां ब्रह्मण आत्माउनि जो गायन आहे सुख जे सागर जा ॿार सुख स्वरूप सुख देवा, है न। सुख जे सागर जा ॿार सुख स्वरूप सुख देवा। त सभिनि खे सुख ॾींदा आहिनि न, उहो सुख वठंदा हलो। त सभिनि खे सुख ॾींदे सुख वठंदा हलो। कोई तव्हांखे दुख ॾिए त वठिणो न आहे, है न। निर्मानता जी निशानी आहे। जेतिरो निर्माण ओतिरो सर्व द्वारा मान प्राप्त कंदो। जो निर्माण आहे उहो सभिनि खे सुख ॾींदो। जाते बि वेंदो जो बि कंदो उहो सुखदाई हूंदो। त जो बि संबंध संपर्क में अचे उहो सुख जी अनुभूति करे। इन करे तव्हां ब्रह्मणनि जो गायन आहे सुख जे सागर जा ॿार सुख स्वरूप सुख देवा। त सभिनि खे सुख ॾींदे सुख वठंदा हलो। कोई तव्हांखे दुख ॾिए त तव्हां वठो ई न। स्लोगन आहे सभिनि खां वॾो ज्ञानी उहो जो आत्म अभिमानी रहंदा आहिनि। सभिनि खां वॾो ज्ञानी केरु आहे जो आत्म अभिमानी रहंदो आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।